घोटकी जी मोबाइल मार्केट में दुकानदार की गिरफ्तारी खिलाफ थाने ॿाहिरां धरणो है वियो आहे। शहरी इतिहाद पारां ए सेक्शन थाने ॿाहिरां धरणो है वियो। अॻवाणियुनि जो चवणु आहे त पुलिस दुकानदार लाला काशिफ पठान के बिना जवाज़ गिरफ्तार कयो आहे। जेसीं ताईं खेसि आज़ादु न कयो वेंदो धरणो जारी रहंदो। आगाह कई पिया वांके घोटकी जी मोबाइल मार्केट में दुकानदार की गिरफ्तारी खिलाफ थाने ॿाहिरां धरणो है वियो आहे। अवां खे आगाह कई पिया शहरी इतिहाद पारां ए सेक्शन थाने ॿाहिरां धरणो है वियो। अॻवाणियुनि जो चवणु आहे त पुलिस दुकानदार लाला काशिफ पठान के बिना जवाज़ गिरफ्तार कयो आहे। जेसीं ताईं खेसि आज़ादु न कयो वेंदो धरणो जारी रहंदो। घोटकी जी मोबाइल मार्केट में दुकानदार की गिरफ्तारी खिलाफ थाने ॿाहिरां धरणो है वियो आहे। शहरी इतिहाद पारां ए सेक्शन थाने ॿाहिरां धरणो है वियो। अॻवाणियुनि जो चवणु आहे त पुलिस दुकानदार लाला काशिफ पठान के बिना जवाज़ गिरफ्तार कयो आहे। घोटकी जी मोबाइल मार्केट में दुकानदार की गिरफ्तारी खिलाफ थाने ॿाहिरां धरणो है वियो आहे। घोटकी में तफ़सील मालूमाती सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर न्यास चनो खान जी। न्यास आगाह कजो। जी बिल्कुल ही घोटकी जी ए सेक्शन पुलिस मोबाइल मार्केट में दुकानदार लाला काशिफ अली पठान के गिरफ्तार करण खां पोइ गुम करे छॾियो ऐं अहिड़ी गिरफ़्तारी खां पोइ शहरी इतिहाद रईस अलावा साहिब वोटो ग्रुप जे तरफ़ां ए सेक्शन थाणे जे अॻियां धरणो हयो वियो, जंहिंमें मोबाइल मार्केट जे दुकानदारनि समेत मुख़्तलिफ़ वापारी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि शिरकत कई। केतिरनि ई कलाकनि खां इहो धरणो ए सेक्शन थाणे जे ॿाहिरां जारी रहियो, जंहिंजी अॻुवाणी रईस अलावा साहिब घोटो, लाला केसर ज़मान पठान, लाला अकील अमन पठान, नूर बख्श बिरोही, उन खां सवाइ ग़ुलाम नबी कोराई ऐं जेके मुख़्तलिफ़ अॻुवान उहे हुन में शरीक हुया। एहतिजाज कंदड़नि जो चवणो त लाला काशिफ पठान जेको मोबाइल जो दुकानदार आहे मोबाइल मार्केट जो, उनखे पुलिस नाहको नाजाइज़ी कंदे गिरफ़्तार कयो आहे। उनजे मथां का बि FIR का NC दाख़िल कोन्हे, पर हिकिड़ो कूड़ो जवाबु ॼणाए करे पुलिस एहलकार उनखे दुकान ते खणी विया आहिनि। हालांकि उहो कारोबारी ऐं शरीफ़ शहरी आहे, उन्हनि चयो त इहा ज़्यादती बर्दाश्त न कंदासीं। केतिरनि ई कलाकनि ताईं जेको स्टेशन रोड आहे उहो ब्लॉक कयो वियो ऐं उन दौरान पुलिस जे ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई ऐं लाला काशिफ जी आज़ादी जो मुतालबो कयो वियो।